मिलिया दोस्त अड़ा जो शादियों करे विया असां हूं उते ई माण्हू ॿार ॼणे विया। मायूं 2 कलाक दरवाज़े ते बीह परायूं गिलाऊं कंदियूं आहिनि। अगरि उन्हनि खे विहण लाइ चओ त चवंदियूं आहिनि न अधी देरि पई थिए। अमीर माण्हू शादी करे जल्दी कुंवार ॾे वेंदा आहिनि। ग़रीब जे पोयां डेकोरेशन वारनि जी बाहि भरियल हूंदी आहे। 12 प्लेटूं 4 जग 7 चिमचा पूरा कर। ॿाहिरनि मुल्कनि में मरीज़ खे पुछण वक़्तु इहो ई दिलासो ॾींदा आहिनि त जल्दी ठीकु थी वेंदे, ऐं हिते असां वटि वरी ईअं चवंदा आहिनि वॾा ही कोन बचंदो, कराची खणाए वञोसि। डॉक्टर चयो नशो न कर, नशो तोखे आहिस्ता आहिस्ता ख़त्म करे छॾींदो। मूं चयोमांसि भले आहिस्ता आहिस्ता ख़त्म थियूं, तकड़ असांखे बि कोन्हे। माण्हुनि खे सची मोहबत लाइ कीअं थी मिली वञे। मूंखे त राति जो कट जे हेठां रखियल चपल बि सुबुह जो न मिलंदी। अॼु जा छोकिरा बि वॾा उस्ताद आहिनि। शादी उन्हनि खे माइट कोन कराईंदा, वरी संगत खे चवंदा असांखे आली शौक़ु न आहे शादी जो। अॼोका ॿार बि वॾा होशियार आहिनि। महिमान जे साम्हूं अची पीउ वटां ख़र्ची घुरंदा। हुननि खे ख़बर आहे त अबो ॾे न ॾे महिमान ज़रूरु ॾींदो। अॼु अचर हिन वीडियो खे कमेंट्स लाइक शेयर करियो। इंशाअल्लाह ताला सुभाणे सूमर थी वेंदो।